आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हाँ जी नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त शिकारपुर लॻे खानपुर थाणे जे हद ॻोठ पलियो बिरोईअ में गोली लॻल लाश हथ आयो आहे। पुलिस खे इतला मिलंदे ई वाक़े वारे हंधि पुलिस पहुची वई। पुलिस लाश तहवील में वठी करे खानपुर अस्पताल खणाए आई। हाँ जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लाश जी सुञाणप अब्दुरज़ाक बिरोई तौर ते थी आहे। ॿुधायो पियो वञे त फोतीअ जो पंहिंजी बिरादरीअ सां ज़मीन जे मालिकियत सां तकरार हलंदड़ आहे। जॾहिं त फोती ऐं फोतीअ जो ख़ानदान फ्रांस में रहंदो आहे। हिते ज़मीन ॾिसण ऐं पंहिंजे माइटनि सां मिलण आयो त गोलियुनि जो खाज बणिजी वियो। हाँ जी, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आख़िरी इतलाउनि ताईं पुलिस केस दाख़िल न कयो आहे ऐं जांच जारी आहे। तैमूर संजरानी, सच्चाई न्यूज़, शिकारपुर। नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।